नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या ख़ातमन नबिय्यीन। प्रोग्राम सलाम रमज़ान सां गॾु आउं आहियां नात ख़्वां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी। दोस्तों, रमज़ान जा भलारा ॾींहं हली रहिया आहिनि। भलारियूं रातियूं, हर घड़ी हर लम्हो बरकत वारो, अल्लाह जी बख़्शिश वारो। हिन महीने में न बख़्शिरायोसीं त असां कॾहिं बख़्शिराईंदासीं। अल्लाह पाक हिन रमज़ान जी असां सभिनी खे ताज़ीम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला ऐं उन जे महबूब असांखे अहकाम ॿुधाया आहिनि, सभिनी खे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां सां गॾु महिमान आहिनि जनाब डॉक्टर मुफ्ती नजमुद्दीन अशरफ़ी साहब। अस्सलाम वालेकुम मुफ्ती साहब। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी मज़हर भाई, अल्हम्दुलिल्लाह। अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां हर प्रोग्राम में असां सां गॾु आहियो ऐं टाइम इनायत कयो था। अव्हां जी वॾी महिरबानी। अव्हां जी महिरबानी। प्रोग्राम कीअं पियो लॻे? बहितरीन, तमामु सुठो। अच्छा, माशाल्लाह। नाज़रीन जे कमेंट्स जे मथां इन्हिसार करे थो जी, त उहो पंहिंजी राय खां असांखे आगाह कनि। सही। ऐं अहिड़ा के सवालात वग़ैरह जेके रोज़े सां मुतालिक़ आहिनि, रमज़ान सां मुतालिक़ आहिनि, सेहत सां मुतालिक़ आहिनि, उहे ज़रूरु ब ज़रूरु असांखां उहे कमेंट्स जे ज़रिए पुछनि त उन्हनि जा प्रोग्राम में सवालात उहे ज़्यादा खां ज़्यादा शामिलु थी सघनि। असांजा एजाज़ अली मेमण साहब ऐं असांजे साजिद अली मेमण साहब बहितरीनु कोशिशि कई आहे जो पंहिंजे पेज ते अहिड़ो रमज़ान में सलाम रमज़ान प्रोग्राम जी हलाइनि पिया। बिल्कुलु सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हर हिकु जेको आहे उहो सोशल मीडिया खे, फेसबुक खे यूज़ करे थो पियो। सही। त उन ई जो फ़ाइदो वठी ऐं जेको आहे रमज़ान शरीफ़ जे मसाइल खे आवाम ताईं पहुचाइणु सही, तमामु सुठी कोशिशि नेकी जो अमल आहे। बिल्कुलु नेकी जो अमल आहे। हालांकि ॿिया बि प्रोग्राम करे सघनि पिया, पर ही रमज़ान में ख़ुशूसन ही महिनत करे कोशिशि करे बिल्कुलु ख़ालिस जेको आहे रब जी रिज़ा जे ख़ातिर आहे त माण्हुनि ताईं जेको आहे सिर्फ़ु इस्लामी मसाइल पहुचाए वञनि त जेको आहे आसानी सां सोशल मीडिया जे ज़रिए जेको आहे उन्हनि ताईं दीन जी ॼाण पहुचे। तमामु सुठी कोशिशि ऐं सुठो अमल आहे। असां दुआ गो आहियूं उन्हनि जे लाइ ऐं उन्हनि जे चैनल जे लाइ। माशाल्लाह। अचो त नाज़रीन, प्रोग्राम में नाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शामिल कयूं था। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुझो मुस्तफ़ा पाक पधेरो लखन में जिए गुल गुलाबी आसुहणो गुलन में। मुझो मुस्तफ़ा पाक पधेरो लखन में हशर वेला हूंदा सवेरा ॾराणा तन्ही में मुहम्मद परे खां सुञाणा। तन्ही में मुहम्मद परे खां सुञाणा। हुदुस छो टिकारे जो झंडो हथ में जिए गुल गुलाबी आसुहणो गुलन में। मुझो मुस्तफ़ा पाक पधेरो लखन में जहन्नुम खे जिनी हूंदी मौज मस्ती उन्हीं बाह खे भी हटाए कहस्ती। उन्हीं बाह खे भी हटाए कहस्ती करे पार कश्ती
आणी दो अमन में, जिए गुल गुलाबी असोहणो गुलन में, मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में। शुक्र करे महेसर शफादार मिलियो, पको साथ नींदर वफादार मिलियो, पको साथ नींदर वफादार मिलियो। गुलामे नबी थी खुशी हर वतन में, जिए गुल गुलाबी असोहणो गुलन में, मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में। जी सामईन नाज़रीन, अवां सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अतहर नाज़ सूरत ॿुधो। अचो त प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे सवालात जी तरफ़ हलूं था। दिलि चाहे थी त मुफ़्ती साहब खां इहो सुवाल पहिरियां कयां त हुज़ूर अलैहिस्सलाम जो रमज़ान में छा मामूलात पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हूंदा हुया, इन जे बारे में मुख़्तसर ॿुधाईंदा? नज़र भाई पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं बि रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो हुओ त पाण सदन सहाबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जन इबादत जे अंदरि तमामु ज़्यादती फरमाईंदा हुआ, नुसरत फरमाईंदा हुआ। हता कि किताबनि में ईंदो आहे त पंहिंजे बिस्तरे मुबारक खे वेड़े छॾींदा हुआ, सॼी सॼी राति पाण क़याम फरमाईंदा हुआ, क़यामुल लैल फरमाईंदा हुआ। साहबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन भी पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी मुहब्बत में जेको आहे सॼी सॼी राति क़याम फरमाईंदा हुआ, क़ुरान करीम जा ख़तम फरमाईंदा हुआ, टे क़ुरान करीम जा रमज़ान में ख़तम फरमाईंदा हुआ। नमाज़नि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जे क़याम जे अंदरि सॼी राति जेका पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन साहबा किराम सां गॾिजी कसरत। ऐं हिन वक़्तु बि तव्हां मदीने पाक जे अंदरि अगरि तव्हां वेंदो त उते तव्हां ॾिसंदव त तव्हां तरावी पढ़ंदा, तरावी खां बाद वरी क़यामुल लैल पढ़ंदा, तव्हां त वरी जेको आहे उहो तहज्जुद जो टाइम थी वेंदो, वरी तहज्जुद जी आज़ान ईंदी, वरी तहज्जुद अदा थींदो, वरी सहरी थी वेंदी, वरी फजर नमाज़, सॼी राति जेका आहे इबादत जे अंदरि। मदीने वारा घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जन रमज़ान में जेको आहे कसरत फरमाईंदा हुआ। हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे हिकिड़े दफ़े पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सॼो रमज़ान एतिकाफ़ में वेठा, वरी पाण 20 ॼाणा एतिकाफ़ में वेठा, वरी पाण 10 ॼणा एतिकाफ़ में वेठा। पोइ पाण इरशाद फरमायूं असांखे जेको आहे लैलतुल क़द्र आख़िरी 10 जे अंदरि ॾेखारी पई आहे। त अहिड़े तरीक़े सां कसरत फरमाईंदा हुआ साहबा किराम पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं अज़वाज मुतहरात तमामु रमज़ान में उन्हनि जा मामूलात जेके हूंदा हुआ आम ॾींहंनि जे एतबार सां अञा ज़्यादा वधी वेंदा हुआ। सुभान अल्लाह। अच्छा, यकीनन ही असांजो रमज़ान जो प्रोग्राम आहे। हिन महीने में अल्हम्दुलिल्लाह पहिरें रोज़े ते हुज़ूर गौस आज़म पीरान पीर सैयदना अब्दुल क़ादिर जिलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी विलादत बासादत थी आहे रमज़ान जे पहिरें रोज़े ते, इन जे बारे में ॿुधाईंदा? अल्हम्दुलिल्लाह जेको रमज़ान शरीफ़ जो पहिरियों रोज़ो गुज़रियो हुयो जी, बिल्कुलु उन पहिरें रोज़े ते सैयदना व मुर्शिदना कुतुब रब्बानी शेख अब्दुल क़ादिर जिलानी बादशाह पीर बगदादी अल हसनी वल हुसैनी रज़ी अल्लाहु तआला अन्हुम जन जी विलादत बासआदत आहे। एतिरे ताईं मशहूर आहे किताबनि जे अंदरि मज़हर भाई ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त जॾहिं पाण रमज़ान शरीफ़ जे महीने जे अंदरि संदन विलादत थी हुई पहिरीं रमज़ान ते जी, त पाण रमज़ान शरीफ़ जे महीने में रोज़े वारे टाइम में अमड़ जी थंज बि कान, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, हता के एतिरे ताईं ॻाल्हि हिकिड़े हता के इहा ॻाल्हि मशहूरु थी वई त अहले बैत जे घराणे में हिकिड़ो अहिड़ो बच्चो ॼाओ आहे जेको रमज़ान में थंज नथो वठे। अल्लाहु अकबर। आख़िरी ॾहाड़े में जॾहिं 29 तारीख़ थी वई त माण्हुनि जे अंदरि इहा ॻाल्हि थी अलाए सुभाणे ईद आहे अलाए सुभाणे ईद न आहे। सही। त सभिनि खे इहा ई ॻाल्हि कई त बाबा अहले बैत जे घराणे में हिकिड़ो बच्चो पैदा थियो आहे, उहो रोज़े आलम में अम्मा जी थंज कोन वठंदो आहे
अफ़्तारी जे टाइम में सहरी जे टाइम में थञ वठंदो आहे। अगरि उन थञ वरिती आहे त रोज़ो आहे, अगरि थञ न वरिती न थन न वरिती आहे त रोज़ो आहे, ऐं जेकर थञ वरिती छॾी आहे त यानी हुज़ूर अलैहिस्सलाम जो अहल बैत मां नंढड़ो हुज़ूर गौस आज़म पीराने पीर दस्तगीर बादशाह पीर अलैहि रहमा 30 ॾींहंनि जा आहिनि, पोइ बि माना पंहिंजे नाने रसूल जी उम्मत जी इस्लाह कनि था। ॼमंदे ॼाम सॼी उमिरि पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जी शरीयत मुतहरा जी ख़िदमत कई आहे। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीमात जी ख़िदमत कई, सॼी उमिरि ख़िदमत फ़रमाई। इन करे अल्लाह तबारक व तआला जेको आहे उन्हनि खे इहो दर्जो अता फ़रमायो जो पाण इरशाद फ़रमायूं त ॿिनि जा सिज लही विया, असांजो सिज कोन लहंदो। असांजो उफ़क़ ते जेको आहे आला आसमान ताईं जेको आहे असांजो सिज बुलंद जेको आहे लॻो पियो आहे, ऐं असांजो फैज़ हमेशह जारी ऐं सारी आहे। हिन वक़्तु बि सदन फैज़ मज़ार अक़दस मां जारी ऐं सारी लॻो पियो आहे। ॾिसो न ॿिए कंहिं बुज़ुर्ग जो साल में उर्स थिए थो, पर हुज़ूर गौस आज़म वाहिद पीराने पीर आहिनि जंहिंजी हर वक़्तु यारहीं ऐं उनजो फैज़ ऐं उनजी इहा मक़बूलियत आहे, इहा संदन जी मक़बूलियत आहे। तमामु जॾहिं उमिरि ते वेंदा हूंदो, मुख़्तलिफ़ शहरनि जा माण्हू ईंदा हूंदा, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू ईंदा हूंदा, त हर मुल्क में साईं जो फैज़ मौजूदु आहे। बिल्कुलु, हर मुल्क में यारी शरीफ़ थिए थी, हर मुल्क में साईं जो फैज़ आहे, ऐं हर मुल्क में जेके जॾहिं उन्हनि जो फैज़ मौजूदु आहे त उनजा आशिक़ ऐं उशाक़ मौजूदु आहिनि। सुभान अल्लाह। जी नाज़रीन, हुज़ूर गौस आज़म जी शान बेशुमार आला आहे। असांजी ज़ुबान में एतिरी ताक़त न आहे जो असां हुज़ूर गौस आज़म जो शान मुकमल ॿुधाए सघूं। सो अल्हम्दुलिल्लाह रमज़ान में हुज़ूर गौस आज़म जी विलादत थी त उन जे हवाले सां बि मुफ़्ती साहब बहितरीन अंदाज़ में बयानु फ़रमायो। मुफ़्ती साहब हिकिड़ो ॿियो सुवाल अव्हां खां कयूं था, ॾंदनि मां रतु अचणु रोज़े जे दौरान, कॾहिं कॾहिं महारुनि में इन्फेक्शन थींदो आहे कंहिंखे, पोइ ॾंदनि मां रतु जो अचणु, छा इन सां रोज़ो भॼी पियो? जी अज़हर भाई, नाज़रीन खे आउं ॿुधाईंदो हलां त आम तौर ते इहा शिकायत थिए थी त माण्हुनि खे रोज़े जी हालत में ॾंदनि मां रतु अचे थी। सही। हाणे जेकॾहिं रतु अचे थी त उहा रतु हिकु ॿाहिरि थुके छॾे, फिटी करे छॾे, पर जेकॾहिं उन रत खे ॻीही थो वञे, पोइ जेकॾहिं उहा रतु हुनजी थुक जे मथां ग़ालिब आहे, सही, यानी एतिरी तादाद ज़्यादा आहे, यानी ईअं खणी सम्झे त उहो निड़ीअ जे अंदरि रत जो ज़ाइक़ो महसूसु करे। अगरि निड़ी जे अंदरि उहो रत जो ज़ाइक़ो महसूसु करे थो त पोइ हुनजो रोज़ो भॼी पवंदो। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे मुफ़्ती साहब त कॾहिं कॾहिं महार मां रतु अचे थी, पाण खे ख़बर न पवंदी आहे, पोइ कॾहिं ॿिए कंहिं सां गुफ़्तगू कंदो आहे त पोइ उहो उनखे निशानदेही कराईंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं कैफ़ियत थी वञे थी त पोइ उन जे लाइ छा मतिलबु? जी हा, एहतियात करे, छाकाणि त रतु जॾहिं बि वात जे अंदरि ईंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे महसूसु थींदो रतु आहे, छो त हुनमें ज़ाइक़ो आहे, महसूसु थींदो। जेकॾहिं उहा एतिरी तादाद में आहे जो थुक हुन जे मथां ग़ालिब आहे, के माफ़ कजो मथां जी ॻाल्हि रुकियां थो, छो जो सुवाल मुंहिंजे ज़हन में आयो आहे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त सुंघण जी ताक़त ऐं ज़ाइक़े चखण जी ताक़त एलर्जी फंगस जे करे उन्हनि ॿाननि मां उहा न हूंदी आहे, त भई उनखे ख़ुशबू जी ख़बर न पवंदी आहे ऐं ज़ाइक़े जी बि ख़बर न पवंदी आहे। इन मामले में रोज़े त उहो छा करे? ठीकु आहे, पोइ इन में अंदाज़ो लॻाईंदो मिक़दार जो, थुक फिटी करे। अगरि उहा अछी आहे, सही, त मालूम थियो त लुआब जेको आहे रत ते ग़ालिब आहे, सही, पर जेकॾहिं उहा ॻाढ़ी आहे त मालूम थियो त रत जेका आहे उहा लुआब ते ग़ालिब आहे। त पोइ अंदाज़ो लॻाईंदो ग़लबे जो त मां त जेका रतु ॻीही वियुसि हेठि, सही, हाणे उहा वरी थुक फिटी करे ॾिसे त हाणे थुक जेका आहे उहा सफ़ेदी नुमा आहे या पीली नुमा आहे या ॻाढ़ी नुमा आहे, सही, त पोइ ग़लबे जो अंदाज़ो उनजी ॻाढ़ाण में लॻाइबो, सही, पोइ उनजो अंदाज़ो लॻाए करे पोइ हुकुम लॻाइबो। अच्छा अच्छा अच्छा, अमूमन ईअं थींदो आहे, ख़ासि करे नौजवान असांजा जेके रोज़ो रखंदा आहिनि, बार बार इहा लुआब वात जो फिटी कंदा आहिनि, उनखे छा इहा ज़हन में इहा हूंदी त भई अधु शायदि गीत ॾींदुमि ऐं हलक में वेंदी मुंहिंजो रोज़ो भॼी पवंदो। जी हा, उनजे बारे में थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त इहो करणु खपे या न खपे? मज़ा आहे भाई, नाज़रीन ऐं सामिन खे आउं ॿुधाईंदो हलां, बिल्कुलु अक्सर इहो मामिलो पेश अचे थो। घणनि माण्हुनि खे ॾिठो आहे त रोज़े में बार बार थुकूं फिटी कंदा आहिनि, हालांकि हुनजो गलो ख़ुश्क थी वेंदो आहे, हा, थुकूं फिटी करे करे जेको बेहाल थी वेंदा आहिनि, गलो ख़ुश्क थी वेंदो आहे। त इहो ॼाणणु घुरिजे त थुक जेकॾहिं वात में पैदा थिए थी, लुआब पैदा थिए थो ऐं इंसानु उनखे ॻीही वञे थो त उन सां रोज़ो कोन भॼंदो आहे। सही, त लिहाज़ा
इन इहा परेशानी न करणु घुरिजे त आया मां थुक जेका वात में पैदा थिए थी ऐं असां गीत हर हर बार बार ॾियूं था त असां गीत ॾियण सां को रोज़ो भॼी पवंदो न, रोज़े ते को बि असरु न पवंदो। अव्हांखे गीत ॾियणु घुरिजे, बार बार थुक फिटी करण सां तव्हांखे तकलीफ़ थींदी। सही। त एतिरी सख़्ती न आहे। सही। त जेकॾहिं लुआब पैदा थिए थो ऐं उनखे इंसानु गीत ॾिए थो बार बार त उन सां रोज़े ते को बि असरु न पवंदो आहे। सही। अच्छा, इहा अलाह ताला इन खां सभिनी खे आदत खां महफ़ूज़ फ़रमाए। सिगरेट जेके पीअंदा आहिनि अमूमन रोज़े खां बाद में, सहरी खां पहिरियां सिगरेट पीअंदा आहिनि। हाणे रोज़ो आहे, उनखे यकीनन उहो सिगरेट जी तलब थींदी ऐं उहो पंहिंजी कैफ़ियत खां ॾाढो तकलीफ़ में हूंदो त भई मूंखे रूटीन में हूअं बि रमज़ान खां अलावा उहो बार बार सिगरेट पीए थो। उन जे बारे में जी मज़हर भाई जी हा, नाज़रीन खे आउं ॿुधाईंदो हलां कुझु अहिड़ा जेके दोस्त जेके सिगरेट जा आदी आहिनि, जेकॾहिं रोज़े जी हालत में रोज़ो रखनि था ऐं रोज़े जी हालत में जेकॾहिं सिगरेट पीअंदा त उन सां रोज़ो भॼी पवंदो। सही। जेकॾहिं सहरी खां पहिरियां इस्तेमालु कनि था या सहरी खां हिकु त इहा आदत छॾणु खपे जी, छॾणु घुरिजे, उनजा काफ़ी नुक़सानात आहिनि। सही। मगर आउं ॻाल्हि करे रहियो आहियां त सवाल जी तरफ़, जवाब जी तरफ़, त आया रोज़े जे मथां इन जो असरु थिए थो या कोन थो थिए। त लिहाज़ा रोज़े जे मथां इन जो असरु बिल्कुलु थिए थो। अगरि को माण्हू रोज़ेदार आहे या सिगरेट ऐं बीड़ीअ जो आदी आहे ऐं उहो रोज़े जी हालत में सिगरेट पीअंदो त उनजो रोज़ो भॼी पवंदो। सही। त लिहाज़ा रोज़े जी हालत में सिगरेट या बीड़ी नाहे पीअणी। रोज़े खां पहिरियां जेकॾहिं पी अथई ऐं सहरी खां पहिरियां पी अथई, यानी रोज़े जे सहरी जे टाइम जे ख़तमु थियण खां पहिरियां पी अथई या इफ़्तारी खां बाद पी अथई, त उनजो रोज़े जे मथां जेको आहे ज़ाहिर ॻाल्हि रोज़े जो टाइम पूरो थी वियो। त हाणे उहो त उनजी आदत जे मथां आहे, उहा उनजो अमल जो सुठो या ग़लति हुजण जो मामिलो जुदा आहे। बाक़ी रोज़े जी हालत जे अंदरि जेकॾहिं पीअंदो त रोज़ो बिल्कुलु फासिद थींदो। सही। ठीकु। अच्छा, अमूमन हीअं थींदो आहे त रमज़ान में जेके नौजवान आहिनि असांजा हुज़ूर जा उम्मती, यकीनन हुज़ूर जा उम्मती आहिनि ऐं मुसलमान आहिनि, उहे सॼी राति क्रिकेट खेॾंदा आहिनि। ठीकु आहे, इशा पढ़ी, तराविया पढ़ी, वरी पोइ क्रिकेट ते शुरू थींदा आहिनि। वरी जॾहिं असांखे सहरी थींदी आहे, पोइ वरी सहरी करे वरी पोइ फजर नसीब थी या न थी, वरी पोइ सुम्ही रहंदा आहिनि हता की असर जी नमाज़ जो टाइम थी वेंदो आहे। ठीकु आहे, वरी असर जी नमाज़ उथंदा आहिनि त वरी इहो घर जी सब्ज़ी वग़ैरह वठणु करण में हता की आख़िरी टाइम थींदो आहे, पोइ उहो वरी व्हाट्सअप ते ऐं मोबाइल ते लॻा पिया हूंदा आहिनि। यानी उहो जेको ताज़ीम असांजी रमज़ान जी राति जी इबादत वारी ऐं ॾींहं जो जेके असांजे मामूलात फ़र्ज़ नमाज़ आहिनि, इन जे बारे में इहो आख़िर इंसान मां कॾहिं जज़्बो पैदा थींदो जो इबादत करणी आहे असांखे रमज़ान में। हिननि ॾींहंनि में बि असां हीअं कयूं पिया। उन्हनि दोस्तनि खे रमज़ान शरीफ़ जे मुतालिक़, उनजी अहमियत जे मुतालिक़ बयानु करणु घुरिजे। जीअं अव्हांजो प्रोग्राम आहे, हिकिड़ो ज़रियो आहे नौजवान जी ॻाल्हि खे पहुचाइण जो। हिकिड़ो माण्हू आहे जेकॾहिं रोज़े जा शराइत पूरा करे थो पियो, खाइण पीअण ऐं अज़वा जी तालुक़ खां, सुबुह सादिक़ खां गुरूब आफ़्ताब ताईं पंहिंजो पाण खे रोके रखे थो, ठीकु आहे। बक़ाया टाइम जेको आहे उहो गफ़लत में गुज़ारे थो पियो, सॼी राति जेको आहे गफ़लत में गुज़ारे थो, सॼो ॾींहुं गफ़लत में गुज़ारे थो। शराइत जे पूरे एतबार सां रोज़ो त थी वेंदो, पर रोज़े जूं जेके बरकतूं आहिनि उहे मुकमल तौर असांखे हासिलु न थी सघंदियूं। सही। छाकाणि त रोज़ो जेको हुयो उहो तक़वा खे हासिलु करण लाइ हो, परहेज़गारी खे हासिलु करण लाइ हो, इबादत करण। इन करे जेके ख़वास आहिनि उहे फ़रमाईंदा आहिनि त बाबा अखियुनि खे बि रोज़ो सम्झणु घुरिजे, तोखे कननि खे बि रोज़ो सम्झणु घुरिजे, तुंहिंजी ज़ुबान खे बि रोज़ो सम्झणु घुरिजे, तोखे पंहिंजे हर हिकु अमल जे लाइ सम्झणु घुरिजे त अल्लाह तबारक व तआला जे अहकामात जे मुताबिक़ मूंखे हीउ क़दम खणणो आहे। त रोज़ो जेको आहे उहो नफ़्स कशी जे लाइ आहे, तज़किया नफ़्स जे लाइ आहे। बेकार मामलनि ऐं कमनि कारनि में वक़्तु ज़ियान करण जो नालो न आहे। छाकाणि त रमज़ान वारियूं बरकतनि वारियूं घड़ियूं आहिनि, हिन में इबादत जो सवाबु ज़्यादा थी वञे थो पियो। शैतान सरकशनि खे बंदि कयो वञे थो, जहन्नुम जे दरवाज़नि खे बंदि कयो वञे थो, जन्नत जे दरवाज़नि खे खोलियो वञे थो, जन्नत खे सिंगारियो वञे थो। बेशुमार इनामात हिन रमज़ान जे महीने में हासिलु थियनि था, उनजी बरकतुनि खां असां छो महरूम रहूं। सही। वध खां वधि उनजी बरकतूं असां हासिलु कयूं। महिमान महीनो आहे, 3 ॼाड़ा आहिनि, उन खां बाद वरी 11 महीना हिन महीने जो इंतज़ारु औशाक खे रहे थो पियो। त लिहाज़ा उन्हनि दोस्तनि खे घुरिजे त जेतिरो थी सघे क़ुरान करीम जी तिलावत ज़्यादा कनि रमज़ान शरीफ़ जे जेको आहे
महीने जे अंदरि पाण करीम अलैहिस्सलाम जे मथां दुरूद शरीफ़ जी कसरत करणु खपेनि। उनखां अलावा नमाज़नि जी पाबंदी करणु खपे, तमामु ज़रूरी आहे। 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां त फ़र्ज़ु आहे, बल्कि रमज़ान शरीफ़ जे अंदरि उनजो सवाबु ज़्यादा थी वञे थो पियो। नवाफ़िल जी कसरत करे, तहज्जुद अदा करे, इशराक़ अदा करे, अवाबीन अदा करे, चाश्त नमाज़ अदा करे, जेतिरो थी सघे वक़्तु हुनखे जेको बचे थो पंहिंजी नौकिरी खां या पंहिंजे बचड़नि ॿारनि जे रिज़्क़ खां, उहो बक़ाया टाइम जेको आहे उहो अल्लाह तबारक व तआला जे रज़ा खे हासिलु करण लाइ रमज़ान शरीफ़ जी ताज़ीम खे नज़र में रखंदे ऐं अदा करणु। जी नाज़रीन, हिन महीने में जीअं त मुफ़्ती साहिबु पहिरियां ज़िक्र कयो त हुज़ूर गौसे आज़म पीरान पीर सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी विलादत बासादत पहिरीं रमज़ान ते थी आहे। सो अॼु बि हुज़ूर गौसे आज़म पंहिंजे मुरीदीन जी ऐं हुज़ूर जी उम्मत जी मदद फ़रमाइनि था। उन जे हवाले सां मनक़बत शामिल कयूं था। आ पीरन जा पीर बेड़ो तारे ले, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ले, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ले। आ पीरन जा पीर बेड़ो तारे ले, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ले, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ले। वयस परी भर पुटड़े खे परणाइण लाइ कोशिश कई मूं पुटड़े जे घर ठाहिण लाइ। वयस परी भर पुटड़े खे परणाइण लाइ कोशिश कई मूं पुटड़े जे घर ठाहिण लाइ। आई विछोड़े जी वीर बेड़ो तारे ले, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ले, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ले। हर को चवे थो रब जी रज़ा ते राज़ी रहो, सब्र करे वे सदमा एना सूरन सो। हर को चवे थो रब जी रज़ा ते राज़ी रहो, सब्र करे वे सदमा एना सूरन सो। वेठी रोआ रत नीर बेड़ो तारे दे, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे। आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे। सेठार सजण त मुल्क ॾिसण लइ होमदो, जान जिलानी बेड़ो इशारे सां आंदो। सेठार सजण त मुल्क ॾिसण लइ होमदो, जान जिलानी बेड़ो इशारे सां आंदो। खुश थी बुढ़ड़ी फ़कीर बेड़ो तारे दे, देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे। हुज़ूर गौसे आज़म जी मनक़बत दौरान ज़हन में हिकिड़ो सुवाल अची वियो। अमूमन अव्हां बि बयानु फ़रमाईंदा आहियो, रमज़ान जे महीने में हुज़ूर गौसे आज़म वटि मुरीद आहियो त हुज़ूर गौसे आज़म खे अर्ज़ु कई आलिजा अव्हां असांजे घर इफ़्तार फ़रमायो। पोइ ईअं 70 मुरीदीन कमोबेश जेको ॻाल्हि पर मूंखे ख़बर आहे त हुज़ूर गौसे आज़म 70 जी दावत क़बूल फ़रमाई ऐं 70 वटि विया। इहो असांखे बयानु ॿुधाईंदा। गौसे पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु जूं करामतूं जेके आहिनि उहे बेशुमार करामतूं आहिनि। बेशक याने उलमाए किराम फ़रमाईंदा आहिनि त गौसे पाक जूं करामतूं एतिरी हद ताईं पहुची वियूं आहिनि जो उनजो इनकार कोन थो करे सघे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। लिहाज़ा इहा बि गौसे पाक जे करामतुनि मां हिकिड़ी करामत आहे त पाण 40 ॼणनि जे अफ़्तार जे वक़्त में 40 ॼणनि वटि शामिलु हुआ।
अहिड़े तरीक़े सां बुज़ुर्गान दीन जूं करामतूं ईंदियूं आहिनि। उन मां गौसे पाक जी बि इहा हिकिड़ी करामत आहे जो पाण खे अल्लाह तबारक व तआला इहा ताक़त अता फरमाई जो एट ए टाइम एतिरनि मुरीद ऐं हर हिकु चयो त साईं असांजे ॾे आया आहिनि। माना मुख़्तलिफ़ ॿ रिवायतूं आहिनि, हिक में 40 हिक में 70। हा जी, 40 ताईं असां पढ़ी आहे, 70 बि थी सघे थो किताबनि में हुजे। बहरहाल इहा करामत आहे ऐं करामत चइबो ई उनखे आहे जेको कंहिं जेको आहे साहिब शरीयत जे हथारूं सादिर थिए। सही। ऐं उनखां अलावा उहा आम जेका आहे बिल्कुलु सही, उनखां आम माण्हू जे हथ जे अंदरि न हुजे, दस्ते कुदरत में न हुजे जेको आम माण्हू उनखे करे सघंदो हुजे। त बिल्कुलु इहा गौसे पाक जी करामतुनि मां आहे। ऐं हिकिड़ी करामत आहे, अहिड़ी बेशुमार करामतूं गौसे पाक जूं आहिनि जेके इंसान जो अक़ुलु हैरान थो थी वञे। सुभान अल्लाह। जीअं वॾे वॾे मुफ़स्सिरीन हुज़ूर गौसे आज़म जूं करामतूं लिखियूं आहिनि। जी हा, अब्दुर्रहमान इब्न जौज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि जन जे लाइ ईंदो आहे त पाण गौसे पाक साईं रहमा खां सवाल पुछा कयूं, पाण जो जवाबु ॾिनऊं। ॿियो टियों चौथों 11 तफ़सीर पाण जेको आहे हिकिड़ी आयत जा बयानु फरमायूं, हता के 40 तफ़सीर बयानु करण खां पोइ पाण फरमायूं त हे अञा तफ़सीर काल बयानु फरमायो आहे, तफ़सीर हाल अञा असां हाणे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। इहा गौसे पाक रज़ियल्लाहु ताला जी करामत में हिकिड़ी करामत आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे उहो रुतबो ॾिनो जो रब करीम खे गौसे आज़म फरमायो, उन्हनि खे उहो सीयत उज़मा वारे अल्लाह तबारक व तआला जेका मनसब सां नवाज़ियो आहे, जिन जो फैज़ हिन वक़्तु तमामु ओलिया अल्लाह वटि जारी आहे। हर वली हर सिलसिले में गौसे पाक जो फैज़ आहे। चाहे नक्शबंदी हुजे त बि गौसे पाक जो फैज़ आहे, चाहे कादरी हुजे त बि गौसे पाक जो फैज़ आहे, चाहे चिश्ती हुजे त बि गौसे पाक जो फैज़ आहे, चाहे सोहरवर्दी हुजे, चाहे कहिड़े बि सिलसिले जो हुजे, तीजानी हुजे, रिफ़ाई हुजे, कहिड़े निज़ामी कहिड़े सिलसिले जो बि हुजे उते गौसे पाक शामिल। जी नाज़रीन, अल्हम्दुलिल्लाह हुज़ूर गौसे आज़म फैज़ पूरी दुनिया में हुज़ूर अलैहिस्सलाम जी उम्मत में मौजूदु आहे। अॼु बि हुज़ूर गौसे आज़म जी मदद हर मुरीद ताईं, हर चाहण वारनि जी ताईं, हर मोहब्बत करण वारनि ताईं पहुचे थी। सो अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह पाक असां सभिनी खे हुज़ूर गौसे आज़म जी मोहब्बत सां लबरेज़ फरमाए ऐं उन जी ताज़ीम ऐं उन जी तौक़ीर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुफ़्ती साहिब हिकिड़ो ॿियो बि सुवालु अवां खां आहे। अमूमन इहो मूं ॾिठो आहे, मुंहिंजे पंहिंजे ज़हन जे हिसाब सां ज़हन में सुवालु आहे, जेके ताक़ रातियूं आहिनि या शब मेराज जी राति आहे जी गुज़री वई ऐं असांजे 15 शोबान जी राति आहे, शब बारात जी राति आहे, पोइ अमूमन माण्हू जेके नवाफ़िल ते ज़ोर ॾींदा आहिनि, जॾहिं त हुनजो क़ज़ा नमाज़ूं जेके आहिनि उहे रहियलु हूंदियूं आहिनि, छो कि नमाज़ खे नफ़िल ते मतिलबु घणो ज़ोर ॾींदा आहिनि। बाक़ी उनखे इहो ज़हन में न हूंदो आहे त भई असां हिन राति में जेके असांजूं क़ज़ा नमाज़ूं थी वियूं आहिनि त उहे असांखे पढ़णु खपनि। बहितर अमल छा आहे? जी जी, तमामु सुठो सुवालु आहे। बिल्कुलु इहो आम तौर ते ॾिठो वियो आहे। नाज़रीन ऐं सामीन खे आउं अर्ज़ु रखंदो हलां त अहिड़ा दोस्त जेके पंहिंजूं क़ज़ा नमाज़ूं बाक़ी हुजण जे करे नवाफ़िल ते ज़्यादा ज़ोर ॾियनि था, उन्हनि खे घुरिजे त पहिरियां पंहिंजी क़ज़ा नमाज़ुनि खे ते ज़ोर ॾियनि। सही। पंहिंजी क़ज़ा उमिरी जेका आहे उन ते ज़ोर ॾियनि ऐं पंहिंजो वेही करे अंदाज़ो लॻाइनि त केतिरियूं मुंहिंजूं नमाज़ूं क़ज़ा आहिनि ऐं उन्हनि जो बिल्कुलु जेको आहे लिखत में रखी करे पोइ रोज़ाने जी तादाद में उन्हनि खे आहिस्ता आहिस्ते सां अदा करे। हता की आसान तरीक़ो ई आहे त हर अगरि के एतिरो माण्हू आहे जेके बिल्कुलु एतिरी ज़्यादा क़ज़ा नमाज़ूं थी वियूं आहिनि त उहो 5 वक़्त जेका नमाज़ पढ़े थो पियो, उन 5 वक़्त नमाज़ सां गॾु हिकिड़ी नमाज़ जेका आहे क़ज़ा वारी बि हर नमाज़ सां हिकिड़ी क़ज़ा नमाज़ बि अदा करे। जीअं फजर आहे त फजर जी, ज़ोहर त ज़ोहर जी, हर सां क़ज़ा नमाज़ अदा करे। उन खां अलावा बि अगरि टाइम मिले थो या इहे रातियूं मिलनि थियूं 15 शाबान या 27 रजब, सॼी राति नवाफ़िल पढ़नि था, इन सॼी राति में क़ज़ा नमाज़ बहितर अमल इहो आहे ताकि क़ज़ा हुनजी मुआफ़ थी वञे। बिल्कुलु क़ज़ा जेका आहे उहा लाज़िम आहे। नफ़िल त हिन जे मथां आहे, अगरि न बि पढ़ंदो को मसइलो न आहे, सवाबु मिलंदो। पढ़ंदो त सवाबु मिलंदो, न पढ़ंदो गुनाह कान थींदो, पर हुनजे लाइ त पुछा थींदी जेका हुनजे मथां रही पई आहे। त लिहाज़ा हुनखे हर सूरत में क़ज़ा नमाज़ूं पढ़णु घुरिजनि, उन ते ज़ोर लॻाए। जी नाज़रीन, अवां ॿुधो त जेके ताक़ रातियूं आहिनि ऐं जेके बरकत वारियूं रातियूं आहिनि, जीअं 15 शोबान जी राति आहे ऐं 27 रजब जी राति आहे, मेराज जी राति आहे ऐं रमज़ान जूं भलारियूं रातियूं आहिनि। कोशिशि कयो नवाफ़िल खां बहितर इहो आहे त पंहिंजी ज़िंदगी में जेकी क़ज़ा नमाज़ूं थी वियूं आहिनि असां उन्हनि क़ज़ा नमाज़नि खे अहमियत ॾियूं ऐं पंहिंजूं क़ज़ा नमाज़ूं जेके जॾहिं बानो बालिग़ थियो ऐं उन ते नमाज़ फ़र्ज़ थी वई ऐं उहो हिकिड़े माना दुनिया जे रंगीन में उहे नमाज़ूं उन खां तरक़ थी वियूं, कोशिशि कयो त उहे नमाज़ूं असां पंहिंजूं पूरियूं कयूं, छो जे करे नवाफ़िल जी असांखां पुछा न थींदी, फ़र्ज़ नमाज़ जी ज़रूरु पुछा थींदी। असां सभिनी खे
इन नमाज़ुनि जी पूरो करण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा मुफ़्ती साहब, टाइम भी प्रोग्राम जो इख़्तिताम ताईं पहुचे थो। आख़िरी सवाल हिन प्रोग्राम जो कयूं था तव्हां खां, छा सहरी जो टाइम हो यकीनन हिकिड़ो मख़सूसु आहे, तक़रीबन 3, 4, 4:15 इन जे विच में, ठीकु आहे न, 55-56 इहो आहे सहरी। हाणे सहरी टाइम करण जो बहितर टाइम की वियो आहे। हाणे हिकिड़ो इंसानु कॾहिं ईअं थींदो आहे भाई हाणे मां 1 बजे उथियो आहियां, अखि खुली आहे, वरी मां सहरी करे छॾियां, या 2 बजे अखि खुली वरी सहरी करे छॾियां, वरी मथां थी सघे सहरी निकिरी वञे मूंखां, ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं। हाणे बहितर टाइम छा आहे सहरी करण? जी हा, अगरि को दोस्त जी हा नाज़रीन खे आउं ॿुधाईंदो हलां त अक्सर अगरि को दोस्त राति जो 1 बजे धारा या 2 बजे धारा उथी करे उन मानी खाई छॾी त ठीकु आहे, उनजी सहरी थी वई, रोज़ो ठीकु आहे उनजो। पर बहितर ही आहे त सहरी में देरि कजे, ताख़ीर कजे ऐं अफ़्तारी में जल्दी कजे। अच्छा, या सहरी में देरि करणु, ताख़ीर करणु जेका आहे उहा अफ़ज़ल आहे ऐं अफ़्तारी में जल्द करणु अफ़ज़ल आहे। त ॾिसो हर तरीक़े सां शरीयत मुताबिक़ असांखे आसानियूं ॾिनियूं आहिनि, असांजे लाइ फ़ाइदो। हाणे राति जो 2 बजे जेकॾहिं 1 बजे खाई करे सुम्ही थो पवे, वरी को 4-5 कलाक इहे वरी ॿिए ॾींहं ते शाम जो असांजे टाइम जे एतबार सां 6:45 बजे धारा तक़रीबन रोज़ो अफ़्तार करे राति जो 2 बजे ताईं रोज़ो रखियो, 4:45 बजे धारा असां 4:56 या तक़रीबन 4-5 मिंट 5 बजे खां पहिरियां जेको आहे रोज़े जी सहरी जो, त 4-5 कलाक 3-4 कलाक ज़्यादा हुन पाण खे मुशक़त में विधो। त इन करे अफ़ज़ल तरीक़ो ही आहे, बहितर तरीक़ो ही आहे त सहरी में ताख़ीर कई वञे, पर एतिरी ताख़ीर न कई वञे जो टाइम गुज़री वञे। आज़ान जे दौरान हा बिलफ़र्ज़ अगरि असांजे लाड़काणे जे पसगिरदाई, लाड़काणे जे एतबार सां ऐं पसगिरदाई जे एतबार सां अगरि 4:56 जो टाइम आहे त इन खां बहितर आहे 3-4-5 मिंट पहिरियां जेको आहे 4:50 ते जेको आहे उहो पंहिंजे रोज़े जी सहरी खे जेको आहे ख़तमु करे छॾे। अफ़्तार में जीअं आज़ान अची वञे, आमतौर ते असां वटि आज़ान ई आहिनि, हालांकि टाइमिंग जे हिसाब सां हूंदो आहे, टाइम अगरि थी थो वञे मथे प्रोग्राम असां जी इन शइ ते वज़ाहत सां असां बयानु कयोसीं त नमाज़ जो ताल्लुक़ु हूंदो आहे, आज़ान जो ताल्लुक़ु हूंदो आहे नमाज़ सां, आज़ान जो ताल्लुक़ु रोज़े सां न हूंदो आहे। अगरि रोज़े जो टाइम पूरो थी वियो आहे त 2 या 3 मिंट ताख़ीर करणु बहितर आहे, ऐं जेकॾहिं सहरी जो टाइम आहे त 2 या 3 मिंट उन खां पहिरियां जेको आहे बंदि करणु सहरी खे, इहो बहितर अमल आहे। त अफ़ज़ल ही आहे त सहरी में ताख़ीर करे, पर पोइ बि जेकर राति जो 1-2 बजे को सहरी करे सुम्ही पियो त बिल्कुलु ठीकु आहे, हा सहरी हुनजी थी वई, रोज़ो बिल्कुलु थी। जी नाज़रीन, अवां हिन प्रोग्राम में सलाम रमज़ान में हुज़ूर अलैहिस्सलाम जो शान भी ॿुधो ऐं रमज़ान जे मुतालिक़ सवालात जा जवाब भी ॿुधा, हुज़ूर गौसे आज़म जो शान भी ॿुधो। इंशाअल्लाह ॿिए के प्रोग्राम में वरी तेसि ताईं ॾींदा इजाज़त। असांजे महिमान जनाब डॉक्टर मुफ्ती नजमुद्दीन अशरफी साहब जन खे ऐं नातख़्वां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ॿिए के प्रोग्राम में वरी हिन रमज़ान में अवां सां गॾु हाज़िर थींदासीं, तेसि ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजी दुआ में यादि रखंदा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।